दड़ो में 28 साल जे नौजवान इहसान वलद सूमार माशी आइस जो नशो वधीक मक़दार में इस्तेमाल करण सबब खेस संदसि वारस बेहोशी वारी हालत में रॉयल हेल्थ सेंटर दड़ो खणाए आया, जिथे डॉक्टर पारां नौजवान जी हालत ख़राब थियण सबब खेसि नाज़ुक हालत में सिविल अस्पताल मकली रेफर कयो वियो। दड़ो अस्पताल जी ड्यूटी डॉक्टर मुनीर मेमण मूजिब नौजवान इहसान माशी तमाम घणो नशो इस्तेमाल करण सबब बेहोशी हो। खेसि वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल मकली मुंतकिल कयो वियो आहे। इन सिलसिले में नौजवान जे वारसनि पारां इल्ज़ाम लगायो वियो आहे त संदनि नौजवान आइस जो नशो कंदड़ आहे। अॼु खेसि कंहिं नशे में ज़हर विझी पियारियो आहे, जंहिं करे नौजवान जी हालत इंतहाई गिणती जोगी थी वई आहे। हिन चयो त दड़ो शहर जी सरियाम आइस हीरोइन ऐं ॿी मंशियात जी वॾी धूम मतल आहे। नौजवान असुल तेज़ी सां तबाह थी रहिया आहिनि। पुलिस को बि एक्शन वठण लाइ तयार न आहे। हिन मुतालबो कयो त संदनि नौजवान वारी मामले जी आला सतह जांच कराई वञे। होॾां दड़ो पुलिस जी SHO ज़ुल्फ़कार शहर मीडिया खे ॿुधायो त नौजवान इहसान माशी जा वारस अञा ताईं थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण लाइ न आहिनि पहुता। मामले जी जांच लाइ पुलिस कार्रवाई अमल में आंदी वई आहे।